दोस्तों, हर साल जियां हिन साल भी जनाब डिप्टी कमिश्नर दादू जी क़यादत में लागापियल इदारनि जे कोलाब्रेशन सां शहरनि सां दुकानदारनि सां हिकिड़ी मीटिंग रखी वई त ईंदड़ रमज़ान महीने में शयुनि जा रेट मुक़ररु करण बाबति हीअ मीटिंग हुई। हर साल जियां हिन साल भी उन ई जेको आहे सो तरीक़ेकार सां मीटिंग थी यकीनन उन में दोस्तनि ॻाल्हायो, दुकानदारनि ॻाल्हायो, जनाब डिप्टी कमिश्नर साहिब जेको आहे सो ज़ोर भरियो त आवाम खे रिलीफ मिले। पर आउं यकीन सां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त हर साल जियां हिन साल भी उहा साॻी मीटिंग रही डिप्टी कमिश्नर हमेशह शहर जे फ़ाइदे जे लाइ ॻाल्हि कंदो आहे, इंतिज़ामिया हमेशह शहर जे रिलीफ ॾियण जे लाइ कोशिशि कंदी आहे, पर उन में दुकानदारनि जो जेको ताउन हूंदो आहे उहो ज़ीरो हूंदो आहे। उते ॻाल्हियूं कंदा आहिनि बाद में उन्हनि सभिनी शयुनि ते बीहण लाइ उन रेट ते ॾियण लाइ तयारु न हूंदा आहिनि। उन्हनि सभिनी जी हिकिड़ी मयार हूंदी आहे त शयूं मथां खां असांखे महांगियूं थियूं मिलनि। जेको असां वटि जेको मवादु अचे थो, जेको सामान अचे थो, कचो पको मवादु जेको अचे थो उहो असांखे उन्हनि लिस्टुनि जे मुताबिक़ नथो मिले जेकी सरकार तय करे थी जेके बि क़ीमतूं। त यकीनन इहो हिकिड़ो वॾो जेको आहे सो खिला आहे इन खे भरण लाइ यकीनन हुकूमत जी जेकी मशीनरी आहे उहा ज़िले जी सतह ते त नाकाफ़ी आहे, छो त जेको कुझु बि अचे थो पूरे दादू शहर जे अंदरि रॉ मटीरियल जे सूरत में गुदामनि में जेको रखिजे थो पोइ जीअं जीअं पेट्रोल वधिजे थो, मुख़्तलिफ़ शयूं वधिजनि थियूं, क़ीमतूं वधिजनि थियूं, त जेको ज़ख़ीरे अंदोज़ जेको नंढी लेवल जो दुकानदार हुजे तोड़े वॾी लेवल जो दुकानदार हुजे उन खे ज़रे जो बि शहर ते शहर वासियुनि ते ग़रीबनि ते रहम नथो अचे। हुन जे असासनि में इज़ाफ़ो थिए थो, हुन वटि रखियल माल जेको आहे उनजी क़ीमत ॿीणी टीणी थी थिए। हाणे चंद ॾींहं अॻु में रुगो सिगरेटनि जा जेके रेट रिवाइज़ थियणा हुया, क़ीमतूं वधियूं त सूरत हाल इहा आहे त दादू में सिगरेट न पिया मिलनि। हालांकि जेके बि वॾा डीलर हुया, जेके वॾा माफ़िया हुया, जेके दुकान हुया, उन्हनि सभिनी वटि उहो मटीरियल मौजूदु हुयो, पर उन्हनि ॾियणु न पिए चाहियो त पुराणे स्टॉक ते नयूं क़ीमतूं ॾेई जेको आहे सो दादू जी आवाम खे उहे सिगरेट या ॿियूं सभु शयूं ॾिनी। इवन पेट्रोल जी बि सूरत हाल इहा आहे। हे वॾा वॾा पेटनि वारा जेके माण्हू आहिनि जंहिंजा जेको आहे सो इहे पेट्रोल पंप आहिनि, उहे जॾहिं जेको आहे सो ख़बर पवे थी त राति जेको आहे सो रेट वधंदो त उन्हनि वटि जेको आहे सो जेको ज़ख़ीरो हूंदो आहे उहो हज़ारे लीटर जी सूरत में हूंदो आहे उन ते सिर्फ़ु कमाइण जे चकर में, माण्हुनि खे फुरण जे चकर में जेको आहे सो उहे रेट जेको आहे सो मुक़ररु थियण ताईं पेट्रोल बंदि करे छॾंदा आहिनि। यकीनन दादू जे दुकानदारनि जो दादू जी आवाम सां को बि जेको आहे सो रहम जो रिश्तो मौजूदु कोन्हे को। उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजी कमाई खे ॾिसणो आहे, पंहिंजे असासनि खे ॾिसणो आहे। क़ीमतूं जेके रमज़ान में वधंदियूं उहे हुकूमत जे तरफ़ां ॾिनल लिस्ट ते क़तई तौरु कोन हलंदियूं। हिन क़िस्मनि जो मीटिंगुनि जो सवाइ इहो ई फ़ाइदो आहे त कुझु दोस्त जेको आहे सो ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजे अंदर जी बाहि कढंदा आहिनि अहसासु ॾियाराईंदा आहिनि त इहा शइ थियणु खपे। पर मजबूरी आहे त दुकानदारनि जो ताउन बिल्कुलु बि न हूंदो आहे, जंहिंजे करे अहिड़ो को बि रिलीफ आवाम खे न अॻु में कॾहिं मिलियो आहे न हाणे मिलंदो। रमज़ान में अवां वटि हींअर जेको लीमो 50 रुपए में हिकिड़ो मिले थो, यकीन ॼाणो जॾहिं रमज़ान शुरू थींदो इहो लीमो 100 रुपए में हिकिड़ो मिलंदव। इहा कतल जेकी 400-450 रुपया किलो ते हींअर पई थी मिले, इहा तव्हांखे 700 रुपए खां घटि न मिलंदी। मुस्लमाननि जो महीनो ईंदो, मुस्लमान दुकानदार आहिनि दिलि खोले असां खां उन जो हिसाब अजुरु वठंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद।